3 लखी मोरी बरसां वडेरन जे चुर्च ते पुलिस पारां रोड तोड़न की कोशिश। तफ़सील मूजिब 3 लखी मोरी बरसां पुलिस मीर अल्लाह बख्श ऐं कुराड़े नज़ीर पंजाबी जे चवण ते रोड तोड़े पानी ॿिए पासे दाख़िल करण की कोशिश कई। मज़ामत ते पुलिस पारां कूड़न केसनि में फासाइण ऐं मौत मार धमकियूं ॾिनियूं। ॻोठनि जे ग़रीब पोरितनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो, असीं मिसकीन आहियूं, फसल त तबाह थी वियो आहे, ही घर बचियल आहिनि, सेब ॿोड़नि चाहिनि था, असांजा सवें ॻोठ आहिनि, दरबदर थियासीं त केॾांहुं वेंदासीं। हिननि अपील कंदे चयो, सिंध हुकूमत ऐं आला अमलदारनि खे त हिन मामले जो जल्द नोटिस वठी असां मिसकीननि खे दरबदर थियण खां बचाइनि ऐं असांखे इंसाफ़ फराहम कयो वञे। नुमाइंदे जे नाले ते हीअ चवनि पिया ख़ुदि त बाबा असांखे चयो त हिनखे मारे बि पाणी हिनखे कढिणो आहे, ऐं उहो बि न त को आहे सिम नाले जो इंजीनियर सर्वेल, न को एसडीओ, न को उन्हनि जो अमलदार, सिर्फ़ु हिन हज़ारे धातू आहिनि। हीअ सम्झो त तव्हांखे पुराण में वञी हीअ दंग कंदो पाणी, ऐं असां चयो भाउ 15-20 ॾींहं तव्हां था चओ त पाणी सोकाड़ी थिए। पोइ अॻु में हीअं सिस्टम थियो 2010 में, हिते ट्रांसफार्मर रखियो वियो, पोइ इहे जेको वॾा पाइप हलिया, मशीनूं हलियूं हुयूं, ऐं पोइ पाणी जेको वाह में रखियो हिननि। हाणे त उहो घस कोन्हे, ड्रेनेज जो सिस्टम त ईअं धरम भरम थियो पियो आहे, उते को घस कोन्हे। इहो सिर्फ़ु घस इहो आहे जो माण्हू हिते त आहे कोन आबादी, जेको पाणी मथियूं आहे न उनजी का बि आबादी कोन्हे, पर हिते हज़ारे माना लातादाद माण्हू असां चऊं था त हीअ कट न वञे, ॿियो मुतबादल को हल ॻोल्हियो वञे। जी असीं नथा चाहियूं त को मथियुनि खे बि नुक़सानु थिए, पर उनजो मुतबादल हल ॻोल्हे उनजो पाणी ड्रेनेज जो सिस्टम में वाह में खोलियो वञे। हिननि माण्हुनि खे ख़ुदारा, हिननि माण्हुनि खे छॾियो त हीअ निंडूं कनि, राति जो रोड ते वेहनि, माल जो पहिरो ॾियनि, धंधो कनि, उन्हनि वटि आहे ई कुझु कोन। मिर्च हर शइ तबाह थी वई आहे, का शइ कोन्हे। या को अहिड़ो अचे को हतमी फ़ैसिलो करे, हिननि खे त इहो राति ॾींहुं खुटो आहे, या हींअर कटण त सूबेदार जेको चई वियो आहे सो त छॾींदो कोन। असीं परे हाणे केतिरो वेहूं? असीं चवंदा त इहो अहिड़ो को आवाज़ जो नुमाइंदो हुनखे चवे यार त हीअ को ख़ुदारा अलाह खे मञो, इंसानी जे नाते अहिड़ो को माण्हू हिते ॻोल्हियो, को हल ॻोल्हियो जो हीअ वीचारा निंडूं कनि या पंहिंजो धंधो कनि। हुन